अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मुमल पमर शामिल करूं था हिन नाज़रीन। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी बंदिश खिलाफ़ सिंध के नौजवानन पारां उस्ताद लियाकत मिरानी की अगवानी में एहतजाज किया वियो। जॾहिं त सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे लियाकत मिरानी चयो त पब्लिक सर्विस ते पाबंदी सबब हज़ारे नौजवान बेरोज़गार थियनि पिया। सिंध के नौजवानन खां रोज़गार खसियो पियो वञे। जॾहिं त नौजवानन चयो त पब्लिक सर्विस कमीशन खे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। IB पास कंदड़ 50 उम्मीदवारनि हैदराबाद जे हाई कोर्ट में एहतजाज कयो। एहतजाज दौरान नौजवानन सिंध ऑनलाइन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां IBA पास कयो, पर अञा ताईं आर्डर न ॾिना विया आहिनि। जॾहिं त नौजवाननि चयो त असां खां रोज़गार जो मौक़ो खसियो पियो वञे। नौजवाननि मुतालबो कयो त तालीम वारे वज़ीर सरदार शाह खे फौरी तौर ते हटायो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।